तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे। असां बि उहो ई ॿुधाईंदा आहियूं जेको दुनिया में ॾिसंदा आहियूं, उहो ई मिसाल ॾींदा आहियूं ऐं उहे ई कहाणी ॿुधाईंदा आहियूं। पोइ कहाणी ॿुधण वारनि खां कहाणी हूंदी आहे, सम्झण वारनि खां सम्झाणी हूंदी आहे। हिकु अॼु सुवालु आहे जेको असां दुनिया में ॾिठो आहे ऐं थी सघे थो तव्हां बि ॾिठा हुजनि अहिड़ा मामला मसला, उहो ई तव्हांखे ॿुधायूं था। ज़ाल मुड़ुस जो पाण में झेड़ो हुयो। हिननि जो पे थोरो थको झेड़ो हलियो। हिननि खे हिकु ॿार ॼाओ जंहिंजी उमिरि अचे 4-5 साल थी। पोइ हिकु ॾींहं जो विड़ी जो पिया त उहो नंढो ॿारु वञी कुंड में लिकी वेही रहियो आहे, ॾिसे पियो वेठो माउ पीउ खे विढ़ंदे। जॾहिं माउ खे चंबो हणे पियो त उहो पुटु हुनजो अचे विच में अचे पए पीउ खे झले पियो, माउ खे न हण। वरी हुनजी माउ जो उथे पई, हुन घटि वधि ॻाल्हाइण खां त वरी अचे पीउ खे भाकुर विझे पियो। नंढो ॿारु एतिरो मायूस थी वियो जो आख़िर रोअण लॻो। तॾहिं हुननि बसि कई। उनखे त ॿार खे त पंहिंजी माउ खयो ऐं ठकाए ॾिनई पेकनि ॾे। हली वई पेकनि ॾे, चई मूंखे हाणे तलाक खपे। पेकनि ॾे खणी हाणे उते माउ हुनखे वॾो प्यारु पई ॾिए। आख़िर साल खां पोइ ॻाल्हि वञी पती कोर्ट ताणी, तलाक ताणी त तलाक थिए। हुनजा माउ पीउ बि अहिड़ा कोन हुया जो पंहिंजी धीउ खे सम्झाइनि हा ऐं हुनखे घुराए वेही ॻाल्हियूं ॿुधनि हा ऐं मामले खे हल करे छॾनि हा। पर हुनजे मुड़ुस में बि अहिड़ो अरकान कोन हुयो जेको वरी वञी मिले हा हुन सां ऐं वेही ॻाल्हियूं कनि हा, दम गुज़र कनि हा। पर मामिलो त हुनजो कहिड़ो हुयो ख़बर त कान्हे उहा। पोइ जॾहिं कोर्ट में जो विया, उते जॾहिं फ़ैसिलो जो थियो, जज साहिबु हुकुम नथो हुनखे तलाक ॾे। जज साहिबु मां तलाक ॾियां थो पर छोकिरो त मूंखे पंहिंजो मोटाइजे। छोकिरो बि 6 सालनि जो थी वियो आहे। जज साहिबु हुकुम नथो, छोकिरो पीउ जे हवाले कयो वञे। आख़िरकार मां ज़ारो ज़ार रोए पई त मां पंहिंजे पुट खे पाण को धार न कयां। जज साहिबु चयो त हाणे 24 कलाक माउ वटि रहे, उनखां पोइ तोखे जेका त छोकिरो तोखे मोटाए ॾींदा। हुनजे पीउ खे चई, छोकिरे जे खे चई ठीकु आहे, का ॻाल्हि कान्हे का। माउ त हुन छोकिरे घर खणी हाणे छोकिरो बि रोए पियो, माउ बि रोए पई। जॾहिं 24 कलाक पूरा थिया, जॾहिं माउ जो खणी हुनखे जो ॾिनई छोकिरो, त छोकिरो चए पियो त मां पीउ ॾे न वञा, मां तोसां गॾु हुजां। आख़िर चवंदा आहिनि कानून कानून आहे ऐं हिन ज़माने जो फ़ैसिलो बि ईअं ई हूंदो आहे, जेके ॿार हुजनि पीउ जे हवाले। आख़िरकार ज़बरदस्ती छोकिरो हुनखे ॾिनऊं त छोकिरे जो पीउ त छोकिरे खे खणी वियो। हुनजी माउ ज़ारो ज़ार रोए पई। हाणे त हर कंहिंजा हथ कटिजी विया, तलाक थी वई। कुझु ॾींहं गुज़रंदा विया। आख़िरकार उन माई जी हुननि शादी कराए छॾी, किथे ॿिए हंधि ॾेई छॾियऊं। हुनजो शादी कई त हुन खां बि पुट जो हाणे उहो यानी को ओटार हुयो लही वियो, छो जो हुन नई ज़िंदगी गुज़ारी, नए मुड़ुस सां ख़ुशि थी वई, यानी की पुटु छुटो। हुन चयो त हाणे जॾहिं मुंहिंजी ज़ाल शादी करे छॾी आहे त मां बि हाणे शादी कयां, मां बि पंहिंजी नई ज़िंदगी शुरू कयां। ऐं मिटनि माइटनि बि चयो हुनखे। हुन बि ॾिसी किथे का माई, हुन बि शादी करे छॾी। शादी करे छॾे। हाणे छोकिरो जेको हुयो 6 सालनि वारो, उहो वीचारो परेशान लॻो वेठो आहे। उन खां केरु पुछा करे के मानी जो, को शइ जो, के सामान जो। हे बि ख़ुशि थी वेही रहियो पंहिंजी ज़ाल सां। हिन वारी मां पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशि थी वेही रही। हाणे 6 साल वारो ॿारु, उहो वीचारो अचे परेशान थियो, न पढ़णु वञे, न हुनजो को ख़्यालु करे, न का वक़्त ते हुनखे मानी मिले। आख़िर वीचारो वांदकाई में वेही वीचारो रोअंदो हुयो, न पीउ जो थियो न माउ जो थियो। हाणे ॻाल्हि जो मक़सदु इहो ई आहे त ॾोह त हुननि कयो, पर सज़ा हुन ॿार खे छो मिली जेको 6 सालनि जो हुयो। उनजी कहिड़ी ग़लती हुई जो उनखे एॾी वॾी सज़ा मिली। जॾहिं उहो वञी 8 सालनि जो थियो त हुनखे वञी हिकिड़े गैरेज ते या के होटल ते छॾियो त हाणे हिते तूं कमु कर। उहो वीचारो न पढ़ी सघियो, न के कम जो थियो, वञी होटल ते वीचारो बीठो उतड़े वेठो, हुननि जा दड़का सहे पियो। जीअं थींदो आहे जेको नओं ॿार वञी बीहंदो आहे त उनखे दड़का ई मिलंदा आहिनि। उते वीचारो मज़दूरी वेठो करे पियो 8 सालनि जी उमिरि में। हाणे हुन वीचारे कहिड़े गुनाह जी सज़ा मिली
जेको ॿारु हुयो हुनजे पीउ शादी करे पंहिंजी ज़िंदगी ख़ुशि थी गुज़ारी। हुनजी माउ वञी शादी करे उहा बि ख़ुशि थी वेही रही। ॾोह वञी कयो मासूम जेको 6 सालनि में छिॼी वियो हिननि खां माउ पीउ खां। ऐं हुनखे पंहिंजा ॿार थिया, हुनजी दिलि पंहिंजे ॿारनि सां लॻी वई। हुनजी माउ खे ॿार थिया, उहा हुनजी उते दिलि लॻी वई। कोन हिन खां पुछा करे पियो न छा, यानी की सज़ा वञी ॿार खे ई मिले थी। विढ़नि था पाण में माउ पीउ त सज़ा वञी ॿार खे मिली जॾहिं धार थी विया। पर अगरि ॿई वेही सब्र कनि हा त एॾा मामला थियनि ई कोन हा, हुन मासूम खे सज़ा बि न मिले हा। पर हूंदो कोन्हे को ईअं। हाणे हूअ बि उते पंहिंजे मुड़ुस सां झेड़ो न पई करे, मथां मूंखे तलाक कजे छो जो ओॾो धिका खाई आई। उते हुन जूं ग़लतियूं सलतियूं माना बर्दाश्त करे पई। हिन जो नई ज़ाल वरिती त हाणे उनजा बि दड़का सड़का बि सहे पियो, उनजी ग़ुलामी बि ॾिए पियो। जीअं उहो चवे पियो तीअं करे बि पियो। हे यानी की ॾिठई त अॻ में ज़ाल हली वई त घर मुंहिंजो ऊंधो थी वियो। हाणे मथां हिन सां अहिड़ो वहिंवार कयां, मथां हीअ बि न तलाक वठे। हो इन ई फ़िक्र में पंहिंजी ज़ाल जी ग़ुलामी ॾिए पियो ऐं हूअ इन ई फ़िक्र में पंहिंजे मुड़ुस जी ग़ुलामी ॾिए पई। विच में वञी दरपदर वञी वीचारो ॿारु थियो, जेको छोकिरो हुननि जो। अक्सर करे घणा ई मामला मसइला अहिड़ा थींदा आहिनि। अगरि इन्हनि ॻाल्हियुनि खे माण्हू वेही इहो हिकु जाइ ते अगरि तइ करे, अहिड़ा मामला बि न थींदा ऐं उन मासूम ॿारनि खे सज़ा बि न मिलंदी। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि वीडियो सम्झ में अचे त लाइक ऐं शेयर कजो।